इमाम अली अलैहिस्सलाम पंहिंजे अक़ीदतमंदनि खे ॿुधाए रहिया हुआ त जॾहिं राति थींदी आहे त जिन्नात हेॾां खां होॾां गुज़रंदी रहंदी आहे ऐं उन्हनि मां कुझु शैतानी जिन राति थियण जे सबबु इंसाननि जे घरनि जे तरफ़ रुख़ कंदा आहिनि ऐं पोइ उन घर में रही नफ़रत, हसद ऐं इख़्तिलाफ़ात वधाईंदा आहिनि। ॻाल्हि जॾहिं एसि ताईं पहुती त हिकु शख़्स चवणु लॻो, या अली, पोइ अहिड़ो छा कजे जो शैतानी जिन इंसाननि जे घरनि ताईं न पहुची सघनि। पर जीअं इहो पुछियो वियो त इमाम अली अलैहिस्सलाम फरमायो, ए बंदा ख़ुदा, जीअं ई राति थिए त पंहिंजे घर में रोशनी कंदा कयो, छो जो जीअं शैतानी जिन घरनि जी तरफ़ रुख़ कंदा आहिनि, जंहिं घर में रोशनी खे महसूसु कंदा आहिनि उन घर में दाख़िल न आहिनि थी सघंदा ऐं ईअं ई उहो घर शैतानी जिन्नात, नफ़रत, परेशानी ऐं हसद खां परे रहे थो। मूं अलाह जे रसूल खां ॿुधो, जीअं ई राति वेझो अचे त पंहिंजे घर में रोशनी कंदा कयो, छो जो हिन अमल सां अलाह जी रहमत इंसाननि जे घर में पंहिंजो घर ठाहे छॾींदी आहे।